जंगी शाही में अवांखे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ अल्टरनेटिव रिसर्च इनिशिएटिव ARI ऐं उन जे पार्टनर तंज़ीम सिंध सुजाग सोशल वेलफेयर एसोसिएशन ठठो पाकिस्तान में ईंदड़ 10 सालनि में सिगरेट नोशीअ जा मुकमल ख़ात्मे जी उम्मीद रखंदे वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि ते ज़ोर ॾिनो आहे त उन मक़सद हासिल करण लाइ गॾियल कोशिशुनि ऐं लाॻापियल शराकतदारनि सां गॾिजी कम करण की ज़रूरत है। इब्राहिम हेजब जो चवण है त अॼु 2024 में पाकिस्तान की 13% आबादी तमाक जो इस्तेमाल करे थी, जैमें ज़्यादातर सिगरेट शिकण है। उन चो त ॿिए तरफ़ दुनिया जा तरक्की याफ़्ता मुल्क सिगरेट नोशीअ के खात्मे ॾांहुं रवां दवां आहिनि। ताज़ो एक जायज़े मुताबिक़ पाकिस्तान में 3 करोड़ 10 लख 31 मिलियन खां वधीक बालिग मानू तंबाकू इस्तेमाल कन था, जैमां 1 करोड़ 70 लख 17 मिलियन सिगरेट शिकींदड़ आहिनि। हुकूमत फेबरवरी 2023 ते पाकिस्तान में ठहंदड़ सिगरेटन ते टैक्स में 150% इजाफ़ो कयो, जेको एक अहम कदम है। इब्राहिम हेजब चयो त सिगरेट पीअण जे मुकमल खात्मे लाइ कैलडी किरदार सूबाई हुकूमतुनि जो आहे। हुन सूबाई हुकूमतुनि ते ज़ोर भरियो त सिगरेट शिकण जे मुकमल खात्मे लाइ कानून साज़ी कनि। उन कानून साज़ीअ में तोबीको हार्म रिडक्शन, घटि नुक़सान ॾींदड़ तमाकू ऐं सिगरेट शिकण के तुर्क करण जे ख़िदमतुनि ताईं रसाईअ ते ख़ासि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। इब्राहिम हेजब चयो त गुज़िरियल 2 ॾहाकनि जे अरसे दौरान पाकिस्तान में वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते तमाकू शिकण मुतलिक़ का बि कानून साज़ी न थी आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खे लाॻापियल शराकतदारनि, अवाम ऐं निजी इदारनि सां मिली कम करणु घुर्जे। तमाक नोशीअ के तुर्क करण जी ख़िदमतुनि खे इंसानी हक़नि जो हिस्सो बणाइणु घुर्जे। उन लाइ तहक़ीक़ ते ॿधल हुकूमती पॉलिसियूं ठहणु घुर्जनि। तमाक नोशीअ ते काबू पाइण जे अमल खे क़ौमी पॉलिसी जो हिस्सो बणाइणु घुर्जे। अस्सलाम वालेकुम। मोहम्मद इब्राहिम हेजब, सिंध सुजाग सोशल वेलफेयर एसोसिएशन डिस्ट्रिक्ट ठठो। जीअं त असांजी समाजी तंज़ीम डिस्ट्रिक्ट ठठे में 2023